पिताफी लगे गोट दोदो नाइच में 1937 ईस्वी में कायम कयल स्कूल ज़बून हाली जो शिकार हुजण करे ॿार मुर्गीअ जे फार्म में तालीम पिराइण लगा। इन सिलसिले में एहतजाज कंदे हेडमास्टर रफ़ीक अहमद चन्नड़, शमीर नाइच, गालिब नाइच ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गोट दोदे नाइच जे स्कूल जी बिल्डिंग अरिड़हनि सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे, जंहिं करे ॿार मुर्गीअ जे फार्म में तालीम पिराइण ते मजबूर बणियल आहिनि। उन्हनि चयो त केतिरा ई भेरा आला अमलदारनि खे लिखत में दरख़्वास्तूं ॾियण बावजूद को बि तदारुक नाहे थी सघियो। को बस वारो ऑफिसर ना अचे थो, न विज़िट करे थो, अचनि था वरी ॾिठियूं हलिया वञनि था। कई दफ़ा असां दरख़्वास्त ॾिनियूं, कुझु बि न थिए थो। हाणे रिटर्न धुप में असां बीठा आहियूं, हेॾी महिल बि पघर में पघरिया पिया आहियूं। भई असां बस वारे अफ़सरनि खे, वॾनि जा ॿार, अमीरनि जा ॿार प्राइवेट पढ़नि था, ग़रीबनि जा ॿार रिटर्न धुप ते वेठा आहिनि। ख़ुदा राय ॿारनि जी कुझु करो, को थोरो चापड़ किरियो त असां पूरा बि न थींदासीं। इन जो ज़िम्मेवारी तइलीम खाते जो SDO DO हूंदा। ॻोठ दोदो नाइच में स्कूल असांजो तबाह थी चुको आहे। ॿार मथो न छत न कुझु। असां DC साहब खां अपील था करूं, आला ऑफिसर SDO साहब खां, DO साहब खां अपील था करूं त असांखे नई स्कूल जी तामीर ठाहे ॾियनि त असांजा बच्चा स्कूल जा सही सलामत पढ़ी सघनि, करे सघनि। हिन टाइम असांजा धुप में वेठा आहिनि। कोई MP MNA असांजो कोई नथो ॿुधे, वोट वठी करे पंहिंजे असेंबली में वेंदा आहिनि। एहतजाज कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर तालीम वारे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त स्कूल जी बिल्डिंग खे नए सिर तामीर कराए ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk